पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीज़ो मुसलमान बहरो उन महबूबा मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कायनात सरदार जे जिक्र जो प्रोग्राम महबूब जो जिक्र महबूब जो मकाम महबूब जो शान महबूब जो मर्तबो खुदा जी ज़ात जो कसमा जेके भी मुसलमान जेकी भी खुदा जी मखलूक़ात उहा जे गाईंदी रहे क़यामत अची वञे तो सॼी ज़िंदगी महबूब जो शान गाए पर महबूब जो शान अञा भी मथां आहे जो सुभान अल्लाह। दोस्तों मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे महबूब जे ज़माने में हिकिड़ो बहिराड़ी में एक नंढड़ो नीगर उन जी नज़र मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ते पई। महबूब जी निगाह उन जे मथां पइजी वई। वो बकरार हुयो पंहिंजो धन छॾे बकरियूं छॾे करे महबूब जे वदुहा वाले चेहरे ॾे पियो ॾिसे जो सुभान अल्लाह। वो पंहिंजी मासीअ जो नौकर हुयो उन जो धन हुयो वो चारींदो हुयो। कंहिं शिकायत कई त ही धन कढी झंग में छॾे थो ॾे शाम जो वरी वापसि खाए थो अचे। उन खां पंहिंजी मासी पुछण लॻी आहे त छाजे लाइ बच्चा ईअं थो कई। दोस्तों अजीज़ो मुसलमान पहिरों चवण लॻी आहे बच्चा तूं ईअं छो थो करी मां तोखे तनख़्वाह थी ॾियां पघार थी ॾियां तुंहिंजी महिनत मज़दूरी जी मां पघार अदा थी कयां तूं ईअं छो थो करी न त मूंखे ॿियो नीगर रखिणो पवंदो ॿियो को मुलाज़िम रखिणो पवंदो ॿियो को नौकर रखिणो पवंदो। मां तूं मुंहिंजो भाणे जो आहे मां तोखे सम्झाइण थी चाहियां अॼु ॾींहं खां पोइ ईअं न कजां। दोस्तो अजीज़ो मुसलमान पहिरों जीअं धन कढियो अथसि वरी धन झंग में चरे पियो। वो नंढड़ो नीगर जेको वो महबूब मदीने वाले साईं जी कचहरी में वेठो आहे चो सुभान अल्लाह। उन मासी पंहिंजी भेण खे घुरायो त तुंहिंजे नीगर खे सम्झा मुंहिंजो धन झंग में ईअं छॾे थो ॾे। हिते हिकिड़ो नबी सॾाइण वारो आयो आहे जंहिंजो नालो आहे मुहम्मद। उन वटि वेठो हूंदो आहे उन जो वञी दीदार कंदो आहे। उन जी अम्मड़ जी जल ऐं मासी उनखे सम्झाइण लॻियूं आहिनि। उहो चवणु लॻो अम्मा मां इंशाअल्लाह सुभाण खां न वेंदुसि पर मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। उहे चवणु लॻियूं बच्चा कहिड़ो शर्त। तव्हां हिकु दफ़ो रुगो हलो मुंहिंजे महबूब जो दीदार कयो उन खां पोइ जे तव्हां झलींदव त मां न वेंदुसि चओ सुभान अल्लाह। उहो जॾहिं ईअं चई उन जी अम्मड़ ऐं उन जी मासी उन सां गॾु वञनि पियूं। दोस्तों अजीज़ो मुसलमान पहिरों जॾहिं महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कायनात जे सरदार जो दीदार जॾहिं उन्हनि कयो महबूब जो चेहरो ॾिसी के आशिक़ फरमायो ॼणी पियो चवनि त ज़ैब ज़ीनत ज़ुल्फ़तहन अला ज़ैब ज़ीनत ज़ुल्फ़तहन अला नूर भरे
जे रुखते अल्लाह नाज भरे जे रुखते ज़ैबु ज़ीनता महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो कलाम ॿुधी वो औरतूं चवण लॻियूं न बच्चा जे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम कायनात जे सरदार जी दरबार में वठी आयो आहे जेमल महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो कलाम असां ॿुधो आहे सनो वजन महबूब जो जेॾीमल चेहरो ॾिठो आहे बच्चा मां तव्हांखे सच थी ॿुधायां त ज़िंदगी में असां महबूब जे चेहरे जहिड़ो चेहरो ॾिठो ई न आहे दंदाना रीतारा दहन शकर पुरशीरी कीमत लबा लाल लगन अला कीमत लबा लाल लगन अला नूर भरे जे रुखते अला नाज भरे जे रुखते ज़ैबु ज़ीनता दोस्तों अजीजों मुसलमान भैरो महबूबा मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो वदुहा वारो चेहरो मुबारक ॾिसी करे उहे भी महबूब जो मस्तानियूं बणिजी वयूं महबूब जो दीवानियूं बणिजी वयूं दोस्तों अजीजों मुसलमान भैरो हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम कायनात जे सरदार जी दरबार में जेको भी ईंदो हो महबूब जो चेहरो मुबारक वदुहा वारो चेहरो मुबारक ईमान जी अख सां ॾिसंदो हो वो मुसलमान बणिजी वेंदो हो।